आलिही व अस्हाबिही व अहली बैतिही अजमाईन। सुभान अल्लाह। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व इन्न अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। सुभान अल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वजज़ाहुम बिमा सबरू जन्नतन व हरीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आवाज़ बुलंद दुरूद मुझे महबूब थे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। हजार माण्हुनि खां मथे जमायत कमो बेश ऐं दुरूद जो आवाज़ एतिरो सुस्त। ॻाल्हि ॿुधो फ़क़ीरो, जंहिं ते न मुंहिंजो अल्लाह राज़ी थी ऐं जन्नत जो दॻु न जंहिंखे रब नसीब कंदो आहे उन जे लबनि ते मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुरूद जी तवार हूंदी आहे। कंहिंजे लबनि ते हूंदी आहे जंहिं ते अल्लाह राज़ी हूंदो हिन इलाइक़े जा तो दीवानो तव्हांजी त मां सॼी सिंध में ॻाल्हि कंदो आहियां त असांजे नौशहर जा दीवाना ॾिसो त कीअं था ॻाल्हाइनि। छो त हीअ हिते वेठा आहियूं, हले अलाए किथे थी पई मतां सम्झो त रुॻी हिते थी पई हले। पर मां लाइव हलाइण वारनि खे अर्ज़ु कंदुसि त रुॻी मुंहिंजे बूथ खे न भरियो। हेतिरी जमायत आहे, इन ॾे ज़रूरु पंहिंजी मूवी फेराईंदा कयो त कम अज़ कम उन्हनि जो बि ख़बर त पए त हेतिरा दीवाना मुंहिंजे महबूब जे बचड़नि जे इश्क में ॻोठ कानेरो कीरियो में वेठा आहिनि। जंहिं ते अल्लाह राज़ी थींदो आहे, जंहिं ते अल्लाह राज़ी थींदो आहे, जंहिं ते साईं मुराद अली शाह राज़ी थींदो आहे हुनखे छा ॾींदो आहे? नौकिरी। चओ हुनखे छा ॾींदो आहे? अञा घणो राज़ी थींदो आहे त हुनखे कमदार बनाए छॾींदो, अञा घणो राज़ी त हुनखे मैनेजर बनाए छॾींदो। ठीकु आहे न, जेको उन जे हथ में आहे उहो ॾींदो, पर जेको न मुंहिंजे ख़ालिक जे हथ में आहे उहो ॾींदो न। मुंहिंजो ख़ालिक उहो ॾींदो आहे जेको ॿियो कोई बि ॾेई न सघे। मुंहिंजो रब्बुल आलमीन जंहिं ते राज़ी थींदो आहे उन जे लबनि खे तौफ़ीक़ ॾींदो आहे त मुंहिंजे महबूब जो दुरूद पढ़। सुभान अल्लाह। अञा भला सादनि लफ़्ज़नि में चवां तोखे, हा जेकॾहिं को माण्हू तो ते कावड़ियल आहे, नाराज़ आहे तोसां,
ॻाल्हाए बि नथो तो सां, उन जे भर में बीही करे उन जे महबूब जी तारीफ़ कर, ॿुधा ख़ुशि थींदो, ॻाल्हाईंदो या मुंहुं थो ख़राब कंदो? जवाब ॾे। सम्झ में ॻाल्हि नथी अचे। केतिरो बि तव्हां सां कावड़ियल हुजे मियां मिठड़ा सजण, पर जे न उन जे महबूब जी ॻाल्हि कंदे, चवां तो कावड़ त अहिड़ी हुई त टंग भॼाए, पर ॻाल्हि कई थे मुंहिंजे प्रिय जी, अचे ही पाणीअ जी बोतल पी त कुझु हाथ थो थिए। सुभान अल्लाह। ये आहे न महबूब शइ अहिड़ी आहे, महबूब शइ अहिड़ी आहे जो पत्थर दिल बाश कोंदो आहे त उनखे मेण करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। ये त दुनिया जो महबूब आहे। जेॾी महिल न तुंहिंजे लबनि ते मुंहिंजे मुस्तफ़ा जो दुरूद हूंदो, ॿुधा मुंहिंजो राणो रब राज़ी थींदो या न थींदो? सुभान अल्लाह। जॾहिं न रब खे राज़ी करणु चाहीं त मुंहिंजे महबूब ते कसरत सां दुरूद पढ़ंदो कर, मुंहिंजो महबूब रब राज़ी थी पवंदो। इन करे अल्लाह जंहिंखे जन्नत जो रस्तो ॾेखारणु चाहींदो आहे, उन जे लबनि ते कसरत सां मुंहिंजे महबूब जो दुरूद पियो हलंदो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे जन्नत जो रस्तो ॾिसणो आहे ऐं पक करणी आहे त रब राज़ी आहे या कोन्हे, त पोइ दुरूद लबनि ते आण। जे नथो अचे लबनि ते त पक सम्झ त रस्तो को ॿियो आहे। जे अचई थो त पोइ दुरूद पढ़ी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। लतीफ़ सरकार फरमायो कामिल करबला में सुभान अल्लाह। कामिल करबला में आया अज अमीर। लफ्ज़ मुझे लतीफ़ जा ॾिस, प्यार मुझे लतीफ़ जो ॾिस मौलाना साहब। कामिल करबला में, कामिल करबला में आया अज अमीर। वेही वैन सामो सिधा हलाया जन तीर, पर इहा हुई तकदीर इमामन आ गई। सुभान अल्लाह। जो तक कामिल करबला में, कामिल करबला में आया जुंग जुवान। धरती धुबी लर्जी थरथिलिया आसमान। करह हुई कान हुयो निज़ारो नीह जो। खुदा खां पुछी ॾिस मोहब्बत हुसैन जी। खुदा खां पुछी ॾिस मोहब्बत हुसैन जी। ऐं मोहब्बत खां पुछी ॾिस त छा फितरत आ हुसैन जी। खुदा खां पुछी ॾिस त छा मोहब्बत आ हुसैन जी। ऐं फितरत खां पुछी ॾिस, ऐं मोहब्बत खां पुछी ॾिस त छा फितरत आ हुसैन जी। मलाइकन खां पुछी ॾिस त छा हिफ़ाज़त आ हुसैन जी। मलाइकन खां पुछी ॾिस त छा हिफ़ाज़त आ हुसैन जी। वञी गुलन खां पुछी ॾिस त छा ख़ुशबू आ मुंहिंजे हुसैन जी। गुलन खां पुछी ॾिस त छा ख़ुशबू आ हुसैन जी। करबला खां पुछी ॾिस त छा निमाज़ आ हुसैन जी। अञा यकीन न चई भाओ, वञी यज़ीदन खां पुछी ॾिस त छा ताक़त आ मुंहिंजे हुसैन जी। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, हर जगह ते कोशिश कंदो हां
पारा उहे कुरान जा 30 आहिनि, न की घटि न की वधि। सूरतूं साॻियूं 114, पर हर दफ़े कोशिश कंदो आहियां अहिड़ियूं कुरान जूं आयतूं पढ़ां। यादि रख, अलहम्द खां वठी वन्नास ताईं सॼो कुरान मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान। कुरान छा आहे? कंहिंजो शान आहे? मुंहिंजे महबूब जो शान आहे। कंहिं माण्हूअ चयो त छा जेके काफ़रनि खे अल्लाह दाबा ॾिना उहो बि मुस्तफ़ा जो शान आहे? मां चयो जे उहो मुस्तफ़ा जो शान न आहे त तोखे छा थो थियो अरमान? इहो ई त मुंहिंजे महबूब जो शान आहे। जे महबूब जे मञीदड़नि खे रब जन्नत जूं ख़ुशख़बरियूं ॿुधाईंदो आहे ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जे न मञीदड़नि खे रब दाबो ॾींदो आहे त मां वेठो आहियां पंहिंजे यार जो। त इन करे अॼु क़ुरान जूं उहे आयतूं पढ़ियमि जो जेके जलसनि जा शौक़ीन आहिनि फ़िलहाल उहे मथे कंदा त मौज़ू इमाम हुसैन जो। फ़क़ीर वरी क़ुरान जूं आयतूं कहिड़ियूं पियो पढ़े। हा यार, मज़ो त तॾहिं आहे न जॾहिं उन जॻह तां तोखे हुसैन पढ़ी ॿुधायां जिथे तुंहिंजो गुमान बि न हुजे। छा ख़्याल आहे मुंहिंजा शाहिद हुसैन शौक़ीननि खे? बाक़ी आशिक़नि वीचारनि जे लाइ त जिथों वणे उतां पढ़, बसि मोहबत ई मोहबत। अल्लाह जे क़ुरान करीम खे भेरो ॾींदो हलां, कोशिश कंदो हां घणे खां घणो अॼुकल्ह क़ुरान पढ़ण जी। छो त नातूं त सभु को घणी पियो पढ़े, पर दिलि चवंदी आहे त रब जो क़ुरान बि घणो पढ़ूं। अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं तहक़ीक़ सां अल्लाह जे मख़लूक़ ताईं पहुचायूं जंहिंजे ॿुधण सां नफ़रतूं जनम न वठनि पर मोहबतुनि जा बूटा ॿरी पवनि। नफ़रतूं जनम न वठनि, मोहब्बत जा बूटा वधी पवनि। अहिड़ा वधी पवनि जो पंहिंजा त पंहिंजा पर परावा बि चवनि हा यार शान ॻाइबो आहे आले रसूल जो त ईअं ॻाइबो आहे जीअं सॼण साईं जो ग़ुलाम ॻाईंदो आहे। अल्लाह क़ुरान करीम में फरमायो व इन्ना अलैकुम लहाफ़िज़ीन। ॿुधो अथव न क़ुरान जी आयत? मता पोइ रहिजी वञे लालड़ा वठी वठां। जन हेॾो मंडलड़ो मचायो आहे, जन अवाम खे घुरायो आहे, ख़ुदा ऐं ख़ुदा जे महबूब जे आशिक़नि दीवाननि खे दावत ॾेई करे जन फर्श सजायो आहे, अल्लाह उन्हनि लाइ वरी अर्श सजायो आहे। छो त जंहिंजो जिते पावर हलंदो आहे दीवाननि जो फर्श ते पावर हलियो, केॾियूं कीड़ूं घुमाए मुल्क ठाहे छॾियो अथनि। हा यार, तो ज़मीन ते मुंहिंजे सूरे महबूब जे बचननि जे शान ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ तो फर्श सिंगारियो आहे। इंशाअल्लाह मुंहिंजो रब तुंहिंजे लाइ जन्नत में तुंहिंजा महल सिंगारींदो। ॻोठ जो नालो आहे ॻोठ कांडेरो ख़ान कीरियो। छो त पोइ दोस्त जॾहिं नेट ते ॿुधंदा न पुछंदासीं फलाणे जलसे में नालो कोन वरितव। ऐं हे फ़क़ीर जलसो कंदड़ आहिनि हाजी बशीर अहमद कीरियो, ईअं नथा, मंज़ूर अहमद कीरियो ऐं जानिब अदो कीरियो। अल्लाह सभिनी खे मदीने तय्यबा जी हाज़िरी नसीब फरमाए। क़ुरान करीम जी तिलावत कयम, मुझे सुने करीम रब फरमायो व इन्ना अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। मुझे बेनियाज़ रब फरमायो आए मुझा बान्हा याद रखी छॾजां, तोखां तुंहिंजो रब त किथे बि परे नाहे, पर तुंहिंजे करीम रब तुंहिंजे ई कुल्हनि ते पंहिंजे हुकुम सां अहिड़ा चाक ऐं चोभल चुस्त मलाइक वेहारे छॾिया आहिनि। जेकॾहिं कमरे में अंदरि निमाज़ पढ़ी तॾहिं बि लिखंदा आहिनि, पर जे झंगल जे विच में वेही गुनाह करी तॾहिं बि लिखंदा आहिनि। मतां इहो सोची त
त इबादत मूं लिखी कई आ मलाइकन के खबर नाहे बुराई मूं लिखी कई आ मलाइकन के खबर नाहे मुझे बेनियाज रब फरमायो बुरो करी या भलो करी हे मां अल्लाह तुझे कुलन जे मथा किरामन कातिबीन वेहारे छॾिया नेकी कंदो आ सजे कुल्हे वारो लिखंदो आ बुराई कंदो आ खबे कुल्हे वारो लिखंदो आ साबित थियो हिन जो शान हिन खां मथे आ हिन खे ड्यूटी नेकिन जी मिली आ हिन खे ड्यूटी बुराइन जी मिली आ हे तुंहिंजो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं अॼुकल्ह मूवी भरींदो आ हे बि मुंहिंजा दोस्त मज़बूत तुंहिंजी मूवी भरे रहिया आहिनि लेकिन एस तो ई ॻाल्हि ख़त्म नथी थिए ओ मुंहिंजा दोस्त सजण परे खां पंधड़ो करे अचण वारा गाल खत्म नथी थे इनमें राज कहिड़ो आ बेनियाज़ रब फरमायो जानिब कीरे जे कुल्हड़ा जा मलाइक जानिब कीरे जा शाहिद कारी सिकंदर जे कुल्हड़न जा मलाइक कारी सिकंदर जा शाहिद आशिक ताहिरी जे कुल्हन जा मलाइक उन जा शाहिद तव्हां जा मलाइक तव्हां जा शाहिद छा जा शाहिद चो नेकिन ऐं बुराइन जा जॾहिं मथे चढ़ियासीं त तुंहिंजे मुंहिंजे कुल्हन ते वेठल तुंहिंजा मुंहिंजा शाहिद जॾहिं मदीने निगाह कईसीं त मुंहिंजे मदीने वारे मीर जे कुल्हन ते मलाइक कोन वेठा आहिनि पर चओ मलाइकनि जा बि सरदार वेठा आहिनि मलाइक कुल्हन ते तुंहिंजनि मुंहिंजनि ते त तुंहिंजा मुंहिंजा शाहिद मुझे मुस्तफ़ा करीम जे कुल्हड़न ते केर चो इमाम हसन ऐं गाला गाला इमाम हसन ऐं इमाम हुसैन पूरी अरब जी तारीख़ निहार पूरी अरब जी तारीख़ निहार अरब तबार के हंज ते ही कोन खणदा हन जिए तू असा खणदा हो अरब तबार के मथे खणी हलण में ऐब समझदा हन पंहिंजे नौकरन के या वध में वध चीच ॾींदा हन मथे न खणदा हन राज कहिड़ो हुयो जो मुझे मदीने जे ताजदार पंहिंजे पाक कुल्हड़न ते छाते पाक चौ चौ पाक कुल्हड़न ते हसनैन करीमैन के खणी घुमायो आ काथे मदीने जे गलिन में काथे चौ चौ काथे मदीने जे गलिन में हसन ऐं हुसैन के घुमायो आ ऐं वरी मक्के जे काबे में इन्ही कुल्हड़न ते हसन ऐं हुसैन जे बाबे के चाढ़ियो आ इतां ॻाल्हि खे खणूं न ॻाल्हि खे इतां खणूं न ॿुध उहो न मुंहिंजे हसनैन करीमैन जो शान त छा मुंहिंजे महबूब जे बचड़न जो शान आहे हसन ऐं हुसैन कुल्हड़न ते वेठा काथे चो मदीने में काथे वेठा मदीने में इन नुबुवत वारन कुल्हन ते अगर के ॿिया कदम आया कंहिंजा आया चो बि कंहिंजा बि न हसन ऐं हुसैन जे बाबे जा कंहिंजा आया हसन ऐं हुसैन जे बाबे जा हाणे उतां मके मां थी मदीने में अचूं या मदीने मां थी मके में हलूं जीअं वणई तीअं ॿुधाए त फ़क़ीर हले ॻाल्हायो ॻाल्हाईंदा अचो घुरो हे फ़क़ीर सजण साईं जो चवे थो घुरो जेको ॿुधण चाहियो था घुरो त तव्हांखे ॿुधाए त हसनैन करीमैन जो शान कीअं पढ़ो सुभान अल्लाह मदीने मां मके हलूं या मके मां थी मदीने अचूं ॻाल्हायो ईअं कोन ॻाल्हाईंदो मुझे ख्याल में शेर पढ़ा छो त शेर चवां त थो त न पढ़ा पर तव्हां शेर खां सवाइ कुझु ई कोन था हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा
कुल्हड़न ते जे सवारी हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी पर शहर मदीनो छड़े बचड़न पर शहर मदीनो छड़े बचड़न वञिण पट खेत वसायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन्नतीन नाने जो बचायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन्नतीन नाने जो बचायो ॻाल्हि कर बलावा रन जी त ॿुधी अॼु अखड़ियुनि आप वहायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन्नतीन नाने जो बचायो हिकरे तलबी वारी हुजे ढुक पानी अल्लाह कीअं प्यासा रहने अजीब राज़ा इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾहींअ जो ॾींहुं हुआ जिन्ननि जो सरदार आयो हुआ कदमनि में किरी अर्ज़ु करे सुहिणा इजाज़त ॾियो फ़िरात नदीअ जो मुंहुं टोड़े हिननि खे ॿोड़े छॾियां महबूबनि जे आॾो पाणी पाणी करे छॾियां तवज्जो केरु आयो ॻाल्हायो केरु आयो जिन्ननि जो सरदार आयो लेकिन इमाम अली मक़ाम उन ॾे निहारे छा चयो उहो ई चयो जेको सुणे इब्राहीम अलैहिस्सलाम जिब्रील खे जवाब ॾिनो हुयो सुभान अल्लाह सुनो हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह जॾहिं निमरूद 40 फुटनि ते टाकोड़ा ॾेई बाहि जा उल्ला निकिरण ॿारनि में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे अज़ीज़ा ने मन अंदर पंहिंजे सिस्टम सां उछलरायो अञा बाहि आई उन उछलाइण वारी शइ जे दरमियान में अल्लाह जो खलील हुयो जिब्रील डोड़ंदो आयो ऐ सुहिणा इब्राहीम अॼु रुगी लबड़ा चोर त हिन बाहि खे मां पाणी करे छॾियां ऐ सुहिणा इब्राहीम अल्लाह जे दरबार में अॼु हथड़ा खण मुंहिंजो बेनियाज़ रब तुंहिंजा हथ कोन मोटाईंदो सुहिणे इब्राहीम निहारे चयो ऐ जिब्रील फ़िलहाल आशिक़ ऐं माशूक़ जे विच मां निकिरी वञ ऐ जिब्रील फ़िलहाल निकिरी वञ छाजे करे मुझो यार जे कदे मुझे सड़न में राज़िया तमा खलील के बाहि में वंजण कबूला इश्क इनके चेबो खुदा जो इश्क ए हलवे खाइण वारा जियां सुने इब्राहिम अलैहिस्सलाम के बाग जे अंदर उछलायो वयो जिब्रील के जवाब मिली वयो जिब्रील विच मां निकिरी वयो बाहि करीब थियो बाहि जे करीब थियो बेनियाज़ रब जिब्रील के फरमायो मुझा आशिक मुड़न जा कोन सुभान अल्लाह उन्हनि खे जान जी परवाह नाहे आशिक चवंदो राज़ी हुजे शल खुदा खुदा जो महबूब राज़ी हुजे मौला तुझो महबूब बानो तुझो प्यारो खलील या अल्लाह कीअं साड़ी दे मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐ जिब्रील वञ वञी बाहि खे चओ
कुलना या नारु कूनी बरदं व सलामा। ऐ जिब्रील वञ वञी बाहि के मां अल्लाह जो हुक्म कर त आई बरदड़ पाए बाहिरों इए पई बर जिया दुनिया दिसे त बरी रहिया काठन के जलाईंदी रहो उन्हनि जो सीनो भले ठरंदो रहे पर अल्लाह जो हुक्म थे विच में इए बाग थी वञ जिया गुलाब जे गुलन जो बाग हूंदो आ। जरा गौर कर मुझो अल्लाह चाहे हा बड़ो जुमलो तो पे चवा सोचण वारन ला अगर मुझो खुदा चाहे हा जेको बाहि के अंदरों बाग करण ते कादिरा ओहो मीकाइल के रुगी हुक्म करे हा मीकाइल हिकड़ो रुगी कक्कर मीह जो वसाए त निमरूद जे बाग में केड़ी ताकत हुई लेकिन मालिक के ये मंजूर न हुयो मालिक के ये मंजूर हुयो एडा लतीफ सुने दाह कई चवे तो कख सड़न पन सड़न भले सड़े साओ गाहो जन रिझायो अल्लाह तो नहीं दो तन के। बाहरों हर शे सड़ी रही है काठियों चली रही हन बाहि भरी रहिया अंदर सुनो खलील रब जो जन्नत जे खुशबुन जा मजा वठी रहियो आ। बाहि जे विच में जेको बाग बनाए ओहो केरा चो मुझो अल्लाह केरा चो मुझो अल्लाह चो चो मुझो अल्लाह। अल्लाह दुनिया के देखारण चाहिदो आ ओ दुनिया वारो जेका तवा जे नजर में बरदड़ बाहि हुंदी आ जन्नत यारो राज़ी हुंदो आ उन्हनि ला जन्नत जो बाग हुंदो आ। ऐ दुनिया वारो सुने हुसैन फरमायो ऐ जिन्नन जा सरदार जेके तू उञ चई रहियो आ जेके तू बुख चई रहियो आ इहा ई त तुंहिंजी भुला रुगो घड़ी खन बीह ॾिस जा त अलीअ जो खून कीअं थो कम करे ॾेखारे। दुनिया जी तारीख़ निहार दुनिया जी तारीख़ निहार हकीकत के कबूल कर को हिकड़ो त अहिड़ो ॿुधा जेको 3 ॾींहनि जो उञारो हुजे 3 ॾींहनि जो उञारो हुजे 3 ॾींहनि जो कुझु बि खाधो न हुजे पर जॾहिं मैदान में अचे इए पियो अचे ॼण अर्श खां का तलवार लही आई आ। हिकड़ो भी मुझे महबूब जो बचड़ो हिकड़ो भी मुझे महबूब जो बचड़ो ॿुधा सुनो कासिम घोट आयो आ ॿुधाए त मूरी गजर वांगुर यज़ीद खे मुंहिंजा दोस्त जहन्नम रसीद कयई आ कोन कयई जवाब ॾियो। सुनो अली अकबर आयो शबीह मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं पलीतन जा ढेर कंदो वयो राज कहिड़ो आ पंहिंजी सभिनी खे मारींदो वञे वरी कबूल करे दुनिया के ॾेखारणो हुयो ओ दुनिया वारो मता इहो समझो त ही करबला जी का जंग आ करबला जी जंग नाहे बल्कि आशिकन जो माशूक जे आॾो इम्तिहान हली रहियो आ। कान कनी जे कान असां काणू कढूं कन जूं कान कनी जे कान असां काणू कढूं कन जूं न त केरो कान केरो असीं केरो कढे हा कान पर हिकिड़े पिरीअ कान असां काणियूं कढूं पिया कहिजूं कहीं हिक जे करे कौम सां कुर्ब थी वेंदो आ कंहिं हिक जे करे ॻोठ ते रहम थी वेंदो आ कंहिं हिक जे करे इलाइक़ो बख़्शिजी वेंदो आ कंहिंजे करे जो उन जे करे जेको उन जो ई हो। अज़ीज़ान मल मुझे बेनियाज़ रब दुनिया के ॾेखारियो दुनिया वारो जॾहिं मुझे हुसैन जो खून दुनिया में लहे यज़ीदन जे साम्हूं लहे दुनिया जी तारीख़ खोलियो हिकिड़ो भी मुझे आले रसूल जो बचड़ो ॿुधायो जेको यज़ीदन खे जहन्नम रसीद करण खां सवा
अञा जेकॾहिं चवण दी त इमाम हुसैन ताईं बाद में तो पहुचा सभिनी खे मारींदो अचे जहन्नम रसीद कंदो अचे अचानक तलवार बंदि छो पियो करे जो जॾहिं मथों आर्डर पियो